जी नाज़रीन, दादू मावा की ख़बर ॾींदा हलूं त काशे जे ॻोठ इब्राहिम लेगारी में भाउ हथां भेण क़तल। जवाबदार रमज़ान लेगारी फायरिंग करे भेण साइमा लेगारी खे क़तल करे छॾियो। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नारी जो लाश तहवील में वरितो। नारी जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो। सिविल अस्पताल हद दादू जूही अस्पताल ॾेई लाश ॿीहर जूही मुंतक़िल कयो। कुझु अरसो अॻु दौड़ शहर मां लॾे काशे जे इलाइक़े ॻोठ इब्राहिम लेगारी में रहाइश कई हुई। संदसि धीउ साइमा खे पंहिंजे भाउ रमज़ान लेगारी गोलियूं हणी क़तल करे छॾियो। साइमा जी अमड़ अज़ीमा लेगारी। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।